أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين ببركة إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما سب الدعوة سجو صلى الله عليك يا رسول الله وسلم عليك يا حبيب الله حمد و सलात खां बाद मुअज़्ज़ज़ व मुहतशम हज़रात व उलमाए किराम, अॼोकी असांजी इन महफ़िल में मौजूद असांजा मुअज़्ज़ज़ ऐं मोहतरम हज़रत क़िबला साईं पीरे तरीक़त साहिबज़ादा साईं सैयद मोहम्मद मीरा शाह दामत बरकातहुमुल आलिया, जिगर गोशे हज़रत क़िबला साईं पीर सैयद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी नव्वर अल्लाहु मरक़दहु, ऐं असांजे अॼोके हिन प्रोग्राम जा रूहे रवान आलिमे दीन हज़रत अल्लामा व मौलाना साईं क़िबला मुफ्ती अब्दुल नबी सिकंदरी दामत बरकातहुमुल आलिया, मूं फ़कीर सां गॾु आयल मुंहिंजो मुकर्रम अज़ीज़ भाउ आलिमे दीन हज़रत क़िबला साईं अल्लामा निसार अहमद सिकंदरी साहिब, ऐं स्टेज ते माशा अल्लाह ॿिया बि सादात हूंदा, उलमा सगोरा हूंदा, ऐं अॼोके हिन प्रोग्राम जी मेज़बान मेहमान जमायत तव्हां सभिनीनि जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। माशा अल्लाह, ही प्रोग्राम जंहिं प्रोग्राम में तव्हां काफ़ी देर खां इंतज़ार में हूंदव या काफ़ी देर खां जारी ऐं सारी आहे, उन में मां बि तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। कुझु तव्हां मलफूज़ात मारूज़ात मूंखां अॻु में आयल आलिमनि जा बुज़ुर्गनि जा सादातनि जा ॿुधंदा आया आहियो। चंद ॻाल्हियूं खणी मां बि हाज़िर थियो आहियां ऐं शुक्रगुज़ार आहियां तव्हां हिन सॼी जमायत जो, जंहिं माशा अल्लाह एॾो वॾो प्रोग्राम सजायो आहे। हक़ीक़त में त तॾो मुंहिंजो आहे, अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो अबाणो ॻोठ आहे, ऐं मां न पे पायो त को हेॾो वॾो अंग हूंदो, पर अल्हम्दुलिल्लाह पहुता आहियूं त नेण बि ठरिया, अखियूं बि ठरी पयूं, ऐं अल्हम्दुलिल्लाह इन ॻाल्हि जो यकीन अॻे ई आहे, पर वरी हक़ुल यकीन इनखे चइबो आहे जो जिथे वञ निहार त मां ॾिसां थो त मुंहिंजे मुर्शिद इमामुल आरिफीन रोज़े वारे जो फैज़ झरन झंगन में ये अल्लाह वारनि जो फैज़ आहे, ये अल्लाह वारनि जूं बरकतूं, ही उन्हनि जे फैज़ जा जेके ही आस्थाना ही जॻहूं थियनि थियूं अल्हम्दुलिल्लाह।
ये समूरियों तमाम असांजे लाइ बाबरकत आहिनि। मां हाणे पंहिंजे मौज़ू ते हलंदो अचां ऐं पुछंदे ई मां मुबारक ॾेई छॾियां असांजनि महिरबाननि राजड़ फ़क़ीरनि खे, जिन राजड़नि माशा अल्लाह अहिड़ो भलो मौक़ो ॾिनो आहे जो असां शरनि खे बि हाज़िरी मिली, ॿियनि ज़ातियुनि खे बि हाज़िरी मिली। अल्हम्दुलिल्लाह असां हिन सॼी जमायत जा मेज़बाननि जा शुक्रगुज़ार आहियूं। बिलख़ुसूस असांजो मोहतरम मुकर्रम भाउ अज़ीज़ साईं महिरबान ग़ुलाम सरवर राजड़ साहब जेके सदाई मोहब्बत फरमाईंदड़ आहिनि। मुंहिंजे ॾाॾे साईं खां बि अॻु में अल्हम्दुलिल्लाह असांजो पाण में हिकिड़ो ताल्लुक़ आहे, मुहबत आहे, पर उहा ताल्लुक़ असांजो दुनिया वारो न आहे। असांजो ताल्लुक़ आहे त ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह वारो ताल्लुक़ आहे। ऐं इहा अहिड़ी डोर आहे जेका टुटण वारी आहे ई कान का। हाणे अचो त दुआ घुरूं त अल्लाह ताला मूं फ़क़ीर खे हक़ सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं अल्लाह ताला तव्हां असां सभिनीनि खे हक़ सच ॿुधी उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आमीन घटि था चओ। अल्लाह ताला तव्हां असां सभिनीनि जी हाज़िरी क़बूल फरमाईंदो। मां तव्हांजो टाइम यकीनन घणो कोन वठंदुसि, जेतिरो अल्लाह ताला मूं फ़क़ीर खां चवरायो ओतिरो मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि। तव्हांखे ख़बर हूंदी त मां सफ़र करे पहुतो आहियां ऐं तव्हां वटि हाज़िर थियो आहियां। अल्लाह ताला मुंहिंजो अचणु, तव्हांजो ॿुधणु, सॼी जमायत जो अल्लाह ताला क़बूल फरमाईंदो। समूरी जमायत सगोरी बुलंद आवाज़ सां गॾिजी का बि ज़ुबान ख़ामोश न हुजे। मुंहिंजे महबूब जे मथां दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। जेॾो वॾो अंग आहे ओतिरो आवाज़ कोन आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे ऐ मुंहिंजा हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं पंहिंजी पाक ज़ुबान सां ऐलान फरमाए त जेकॾहिं तव्हां अल्लाह तबारक व तआला सां मुहबत जी दावा कयो था, जेकॾहिं तव्हांजी इहा दावा वा असां अल्लाह तबारक व तआला सां मुहबत करण वारा आहियूं। अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे महबूब अकरम खे इरशाद फरमायो ऐ मुंहिंजा हबीब पंहिंजी पाक ज़ुबान सां ऐलान फरमाए त तव्हांजी इहा मुहबत जेका तव्हां रब सां मुहबत जी दावा कयो था, इहा दावा तव्हांजी एसी ताईं क़बूल नाहे जेसी ताईं मां मोहम्मद करीम जी पैरवी न करे ॾेखारींदव। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। जेकॾहिं तव्हां अल्लाह ताला सां मुहबत जी दावा कयो था त हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी इत्तिबा कयो, मुस्तफा करीम जी फरमा बरदारी कयो, हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा ग़ुलाम बणिजी करे ॾेखारियो। या अल्लाह जेकॾहिं असां मुस्तफा करीम जी पैरवी कंदासीं मुंहिंजा रब ज़ुल जलाल कहिड़ो इनाम अता फरमाईंदे। अल्लाह फरमायो तव्हांखे हिकु न ॿ न पर मां अल्लाह तव्हांखे अणखुट इनाम अता फरमाईंदुसि जो दुनिया बि तव्हांजी सुधरी पवंदी त आख़िरत बि कामयाब थी पवंदी।
मुझा खालिक ओ मुझा मालिक उहे कहिड़ा इनाम आहिनि जेके तूं मुस्तफ़ा करीम जी पैरवी करण वारे खे अता फरमाईंदो आहीं। अल्लाह ताला इरशाद फरमायो पहिरों इनाम तवज्जो फरमाए जा क़ुरान पाक तुंहिंजी ख़िदमत में अर्ज़ करे रहियो आहियां। अल्लाह ताला फरमायो पहिरों इनाम मां रब तव्हांखे हीअ ॾींदुसि जो मां अल्लाह तव्हांखे पंहिंजो महबूब बणाए छॾींदुसि। थोरो तवज्जो कजां ऐं मां चाहियां थो त तोखे मां जेको क़ुरान जो बहरो आहे बहरो सम्झंदा हो ते अली बहरो आहे जेको तव्हांजे वेझो आहे उहो नथो चवां समुंड सम्झंदा हो कोन बहरो समुंड मुंहिंजी दिलि चवे थी त मुस्लमान भाव अज़ीज़ तूं जेकॾहिं न क़ुरान पाक जे समुंड में टुॿी हणे ऐं उहो क़ुरान पाक सम्झंदो वरिते उनखे पंहिंजे सीने सां हीअं सां हंढाईंदो वरिते जॾहिं तूं क़ुरान खे सम्झंदे न त तोखे हर शइ सम्झ में अची वेंदी तोखे अकुल ईंदो सम्झ ईंदी ईमान वॻे ई आहे पर उन में अञा निखार पैदा थींदो तोखे ख़बर पवंदी त अल्हम्दुलिल्लाह असां मुहम्मदी मुस्लमान आहियूं असांखे ठुड़कू पुड़कू उन्हनि जे कंड कोन्हियूं लॻल अल्हम्दुलिल्लाह रोज़े वारे जे दामन में हथ रोज़े वारे जा हथ वरी पीरान पीर जे दामन में माण्हुनि जो ख़्याल आहे माण्हू ईअं सम्झनि था त शायदि हिकु ईअं ई को अलॻि हुजूम आहे जेको बसि बिना सम्झ जे बिना फ़िक्र जे अची गॾु थियो आहे जिन खे का ख़बर न आहे न इन्हनि माण्हुनि क़ुरान खे सम्झो ई कोन्हे अचो त मां तुंहिंजी ख़िदमत में इन क़ुरान पाक जूं चारि ॻाल्हियूं अर्ज़ु कंदो हलां क़ुरान जे इर्द गिर्द तोखे घुमाईंदो हलां उन बहर में को बुक पीए को ढुक पीए को झोल भरे पीए को मट पीए को सॼो समुंड पीए या उनजी मर्ज़ी आहे पर अदा हक़ीक़त हीअ आहे जेके अंधा पाण थिया उहा उन्हनि जी मर्ज़ी आहे रब असांखे हिते बि सॼो कयो आहे क़यामत में बि सॼा हूंदासीं ॿुधबो क़ुर अल्हम्दुलिल्लाह अॻे ॿुधो पिया पर मां जेको ॿुधाईंदुसि उहो बि तव्हां ॿुधंदा हलो त मां तव्हांखे अर्ज़ु कयां त पहिरों इनाम रब हीअ ॾींदो त पंहिंजो महबूब मख़लूक खे बणाईंदो अल्लाह ख़ालिक आहे वो ख़ालिक तो फरमाए इताअत कर मुस्तफ़ा जी फरमा बरदारी कर हबीब जी त मां तोखे पंहिंजो महबूब बणायां अल्लाह वॾे शान वारो रब साईं तूं सुभानो तोखे चारो नाहे चवण वसंदा शहर वीरानो करी वसाई वाहण कंहिंखे बेकन बख़्शी बकरीअ जी कंहिंखे धड़ी जी तूं धड़ कंहिंखे पाली सुख पाल किर में कंहिंखां पीहां ई पाहण हाणे ते लाणी ताहण था डकन लिंग लतीफ़ चए अल्लाह हुआ बेपरवाह बादशाह हुआ उन मुंहिंजे मिठड़े अल्लाह तबारक व तआला जो इरादो थींदो आहे अल्लाह तबारक व तआला कुन फयकून तोखे सम्झाइण जे लाइ तोखे ॿुधाइण जे लाइ चयो वेंदो आहे त अल्लाह ताला कुन फरमाईंदो आहे उहा शइ फयकून थी पवंदी आहे पर हक़ीक़त में मुंहिंजो अल्लाह न को कुन जो मोहताज आहे न को कंहिं लफ़्ज़ जो मोहताज आहे मुंहिंजो रब इरादो फरमाईंदो आहे फिलाणी शइ थी पियो त उहा शइ थी पवंदी आहे मुंहिंजे रब ज़ुल जलाल जी कुदरत ये आलिम तोखे सम्झाईंदा आहिनि क़ुरान पाक मां सम्झाइनि था तव्हांखे असांखे ऐं ॿुधाइनि था त बाबा क़ुरान में अल्लाह ताला हीअं इरशाद फरमायो आहे अल्लाह ताला कुन जो मालिक आहे पर इहो तोखे सम्झाइण जे लाइ आहे जीअं तुंहिंजे मुंहिंजे अकुल में दिमाग़ में इहा ॻाल्हि वेही सघे पर मतां ईअं सम्झो अथव त को अल्लाह कुन फरमाईंदो आहे कुन चवंदो आहे तॾहिं उहा शइ थींदी आहे न अल्लाह इन
कुन जे लफ़्ज़ जो बि मोहताज कोन्हे रब मिठो इरादो कंदो आहे मुंहिंजे रब इरादो फरमायो त 7 ज़मीनूं पैदा थियूं रब ज़ुल जलाल इरादो फरमायो 7 आसमान पैदा थी पिया मुंहिंजे मिठड़े अल्लाह इरादो फरमायो पखी पखण हवाऊं पैदा थी पियूं अल्लाह तबारक व तआला इरादो फरमायो हिकड़नि खे अल्लाह बुतनि जे आॾो झुकाए छॾियो हिकड़नि खे वरी मुहम्मद मुस्तफ़ा जो गुलाम बणाए करे कलमो नसीब फरमायो वरी मुस्तफ़ा जी उम्मत में हिकड़ा के सॾाइण वारा के टोला सॾाइण वारा के फिरका सॾाइण वारा के फिरकियूं सॾाइण वारियूं पर वो सुन्नी तुंहिंजो भाग भलो जो अल्लाह तोखे सच्ची जमायत फिरके माना जमायत या रसूल अल्लाह वारनि मां पैदा फरमायो तव्हां कॾहिं कॾहिं ग़लती कंदा हो बाराड़ी वारा तोड़े शहर वारा चवंदा आहिनि त असां सही फिरको आहियूं फिरको न असां फिरको न आहियूं छो त इस्लाम में फिरके वारियत मनो आहे ख़बर अथव या कान इस्लाम में फिरके वारियत चओ मनो आहे फिरके वारियत मनो छा आहे हिन जो मतिलबु छा आहे माण्हू सम्झंदा न आहिनि पोइ ॻाल्हियूं कंदा आहिनि उमतियूं ऐं पोइ चवंदा आहिनि त बाबा ही मौलवी साहिब ग़लति ॻाल्हि था कनि सोना भाव तूं हिकिड़ो मफ़हूम पंहिंजे ज़हन में ग़लति वेहारियो जॾहिं ग़लति वेठो सम्झो तो ग़लति हाणे नतीजा त हूं ई ग़लति निकिरंदा न जॾहिं तूं सम्झ में अकुल में ख़ाको ई ग़लति वेहारियो मुंहिंजा भाव इहा फिरके वारियत मनो आहे मतिलबु छा आहे मतिलबु इहा त कुल इस्लाम में जीअं सभिनी दीननि मां हिकु मज़हब हिकु दीन इस्लाम सचो आहे त अहिड़ी तरह इस्लाम ॾे निस्बत रखण वारा जेके बि टोला फिरका या फिरकियूं आहिनि सभु कूड़ा आहिनि हिकु जमायत सची आहे जंहिंखे अहले सुन्नत व जमात चयो वेंदो आहे हाणे इहा जमायत छॾे ॿिए टोले में वञण इहा फिरके वारियत आहे ॻाल्हि सम्झी कान पोइ चयो मुफ्ती हक़ नबी वेही ॻाल्हि करे त बाबा जेको चवे थो त नबी पाक खे नऊज़ बिल्लाह भित जे पुठियां जी बि ख़बर कान्हे मां उनखे शरीयत जी रोशनी में निंदियो क़ुरान जी रोशनीअ में निंदियो तव्हांखे मसइलो ॿुधायो तव्हां में चइनि माण्हुनि जो ॾिठी मुफ्ती कई फिरके वारियत जी ॻाल्हि न न कारे खे कारो कपिड़ो आहे त कारो चइबो अच्छे कपिड़े खे अछो चइबो नीरे खे नीरो चइबो साए खे साओ चइबो लुंडू ऐं कटड़ूअ खे लुंडू चइबो आशिक़े रसूल खे आशिक़े रसूल चइबो नाला कीअं मटिजी सघिबा बाबा इहा बोतल आहे इहा बाइक आहे हुनजो डंडो आहे बाबा इहा तार आहे हाणे तव्हां चयो त मौलवी साहिब हिनखे तार छो चई ऐं फिके रंग जी येलो रंग जी छो चई फिरके वारियत थो करे न मुंहिंजा भाउ जी त फिरके वारियत इहा न आहे अॼु पंहिंजे दिमाग़ में इहा ॻाल्हि वेहारजां फिरके वारियत जो मतिलबु आहे अहले सुन्नत जो तरीक़ो छॾे ॿिए पासे वञणु इहो फिरको इख्तियार करणु आहे या रसूल अल्लाह चवण वारो हक़ चारे यार चवण वारो फिरको न आहे मुंहिंजे मोहम्मद मुस्तफ़ा जी जमायत आहे हाणे दिमाग़ में ॻाल्हि वेठी हले न हाणे जेको चवई न दादा फिरके वारी त न कर पोइ चइजांइ सदा सची ॻाल्हि आहे फिरके वारी त छो थो करे कलमो भर अचु सुनी थी छो जे घर वियो आहे फिरके वारी त जी माना छा आहे पंहिंजी इटिक मिटिक करे त चइजांसि न या इटिक मिटिक न कर असांजा मुर्शिद बि कामिल आहिनि त उस्ताद बि कामिल आहिनि असांखे सेखारिया उन्हनि असांखे सम्झायो आहे त फिरके वारियत जो मतिलबु छा हूंदो आहे फिरके वारियत जो इहो मतिलबु आहे त सुन्नत जमायत न छॾियो जिन टोलनि में न वञो बिस्तरा कुलनि ते न खणो दर दर रुलंदा न वरितो महबूब खे पाण जहिड़ो न सॼियो महबूब अकरम खे भित जे पुठियां जी ख़बर न आहे इहा बेअदबी आहे ईअं न चओ महबूब असां जहिड़ो आहे ईअं न चओ ईअं न चओ त खाईंदो हो पीअंदो हो उथंदो हो वेहंदो हो को फ़र्क़ु न आहे असां वांगुरु बशर हो ईअं बि न चओ इहा बि फिरके वारियत आहे ऐं ईअं बि न चओ महबूब जा सभु सहाबी फिरी विया ऐं हिकु अली साईं बीठो हो ॿिया सभु फिरी विया इहो बि फिरको थो करे अल्हम्दुलिल्लाह असां महबूब जे सभिनी अहल बैतनि खे बि मञीदा आहियूं त सभिनी सहाबनि सां बि मुहबत कंदा आहियूं इहा फिरके वारियत आहे उमेद कयां थो त तव्हां ते सावड़ी में अॼु अचण वारनि जे ज़हन में ॿियो न त भला सॼी तकरीर वेहे या न वेहे इहा ॻाल्हि ज़रूरु वेहंदी सलात सल्लल्लाहु अलैहि या
सुभान अल्लाह बुलंदा आवाज़ नाराज़ त कोन थिया त मौलवी साहब का उठते तव्हांजे मिज़ाज जे ख़िलाफ़ ॻाल्हि कई पर मां इजाज़त ॾियां नथो त नाराज़ भले थिजो पर मिज़ाज मुताबिक़ ॻाल्हि कोन कंदुसि ॻाल्हि कंदुसि उहा जेका क़ुर में हूंदी हदीस में पुछे त साईं मुंहिंजो लिहाज़ कंदो ॻाल्हि कोन ॾींदो मां अदब कोन छॾींदुसि अख़लाक कोन छॾींदुसि पर कंहिंजे मिज़ाज जे मुताबिक़ ॻाल्हि कयां न न न न इहो हवा ऐं नफ़्स पंहिंजे नफ़्स जी पैरवी करणु यार साईं हीअं ॻाल्हाए हा यार जेकर हीअं चवे हा तव्हां त 2-3 हज़ार माण्हू वेठा हुजे तो वारे हर हिकु सोच ते मां मिंटू ॻाल्हायां पोइ त सही ॻाल्हि त उबती थी पवंदी माना हर हिक खे राज़ी करण जे मुताबिक़ पियो ॻाल्हायां दीन बयान कोन थींदो सलात अहिड़ी ॿुधाए जो मूंखे पक थिए त तूं नाराज़ न आहीं राज़ी हाँ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी पैरवी कंदो अल्लाह ताला उनखे पारो इनाम ही अता फरमाईंदो जो अल्लाह उनखे पंहिंजो महबूब बणाए छॾींदो आहे इहो वॾो मक़ाम आहे जंहिंखे चयो वेंदो आहे मक़ाम महबूबियत माना अल्लाह उनखे चूंडे मेहरबानी फरमाए उनखे पंहिंजे प्यारनि जी लिस्ट में शामिल फरमाए छॾींदो आहे अदा ही हवाऊं थियूं घुलनि ही पखी पखण ही ज़मानो आहे इन में तुंहिंजा इहे गुल ॿूटा फसुल इहे सभु फुटनि था अदा जी अल्लाह मेहरबान न हुजे न इहो सल्लो बि न फुटे हा इहा मुंहिंजे रब ज़ुल जलाल जी मेहरबानी आहे जो ॾोह कयूं था पर उन्हनि ॾोहनि जे बावजूद रब तबाह कोन थो फरमाए मुस्तफ़ा जे सदके मेहरबान लॻो पियो मां तव्हां खां पुछां थो त अहिड़े मिठड़े अल्लाह खे राज़ी कबो या नाराज़ कबो सभु कोन था चओ सभु हथ मथे करे चओ राज़ी कबो न पुॼो ख़बर रब खे राज़ी करणु भला अॻिते पुछां सवलो या ॾुखियो सलाह करे वठो इलेक्शन त कान कराइबी हा भाउ सवलो रब रिझाइण सवलो रब रिझाइण सवलो पर पांदो ॻिचीअ में पाए अदा भेण ई महबूब मोहम्मद परवर खे परचाए अदा महबूब मोहम्मद परवर के परचाए अदा केनो भी खणी खाती आही माफियोनी दुई मालिक साईं माफियोनी दुई मालिक साईं रब जी रहमत वॾी आहे रब जी रहमत वॾी आहे कीन उम्मीदों लाहे अदा मेरन ई महबूब मोहम्मद परवर के परचाए अदा सभई गजी चो रब रिझाइण सवलो आहे रब रिझाइण सवलो पर पांदूंगी जिया में पाए अदा मेरन ई महबूब मोहम्मद परवर के परचाए अदा मेरन ई महबूब मोहम्मद परवर के परचाए अदा मीर मदीने वारे
सदके पाक पैगंबर प्यारे जे सदके खाले को खामियों को न गणी दुई खाले को खामियों को न गणी दुई कज्जा बनी दिल जाए अदा बेड़ दई महबूब मोहम्मद परवर के पर जाए अदा सब जो रब्बोरी जाएड़ो रब्बोरी जाएड़ो सालो वापर पांदगी जिया में पाए अदा मेरा दरी महबूब मोहम्मद परवर के पर जाए अदा सुभान अल्लाह बुलंद सा ओ हिना वारा जेके वेठा हो जरा तहां बि जागो अल्लाह लाउड वारे जा चीकट बंद करे तवज्जो आहे अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे ऐ मुंहिंजा हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां पंहिंजी उम्मत खे चई ॿुधायो ऐ मुंहिंजा हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं तव्हां चओ था त असां अल्लाह ताला सां मुहबत करण जी दावा कयूं था त अल्लाह ताला इरशाद फरमायो तव्हांजी इहा मुहबत वारी दावा क़बूल न आहे जेसीं ताईं मुहम्मद अरबीअ जे दर ते हली अची करे पंहिंजी गर्दन न झुकाईंदव जॾहिं तव्हां मुस्तफ़ा करीम जे दर ते आयव ऐं हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दर ते पहुची पंहिंजी गर्दन खे झुकायो इताअत कई फर्मा बरदारी कई अल्लाह ताला पहिरों इनाम इहो ॾींदो जो मक़ाम महबूबियत ते फ़ाइज़ फरमाईंदो हेॾा तवज्जो फरमाइजे हथ मथे करे सुभान अल्लाह त चओ हाणे अचु त मां तोखे सभु त न पर कुछ अल्लाह जा महबूब गणाया सब त न पर कुछ लखें अरबें करोड़े केतिरा हन मुंहिंजे त गणप में कोन्हनि पर कुछ त तोखे ॿुधायां हज़रत सोणो छट धणी बि अल्लाह जे प्यारनि मां महबूबा अल्लाह जे प्यारनि मां हज़रत सैयदना सोनियो बादशाह रहमतुल्लाह अलैहि अल्लाह जे महबूब मां हज़रत पीर सिंह कोट वारा बि अल्लाह जे महबूब मां हज़रत पीर सिंह सैयद हिज़्बुल्लाह शाह तख्त वारा उहे बि अल्लाह जे महबूब मां हज़रत पीर सिंह फगुले धणी रहमतुल्लाह अलैहि उहे बि अल्लाह जे महबूब मंझां हज़रत पीर सिंह तजर धणी रहमतुल्लाह अलैहि अल्लाह जे महबूब मंझां ऐं मुंहिंजो मुर्शिद इमामुल आरिफीन हज़रत रोज़े वारो बि अल्लाह जे महबूब जेकॾहिं मां ॻणींदो रहां ऐं तोखे अर्ज़ कंदो रहां त सॼी राति गुज़री वञे पर अल्लाह जे महबूबनि जो इहो सिलसिलो खुटण वारो आहे ई कोन को पीर साईं मोहम्मद बका शाह बि अल्लाह जे महबूबनि में शामिल आहे इहो सिलसिलो मथे खणी वञ हज़रत सैयदना अब्दुल कादिर आख़िरीन रहमतुल्लाह अलैहि चनाह शरीफ़ वारो बुज़ुर्ग उहो बि अल्लाह जे महबूबनि मंझां आहे पर इहो सिलसिलो हलंदो वञे हलंदो वञे हलंदो वञे हलंदो वञे तां त वञी करे पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी सैयदना ताईं वञी पहुचे अब्दुल कादिर जीलानी सोणो सचो हसनी हुसैनी सैयद ओ अब्दुल कादिर जीलानी लखनि करोड़नि वलियनि जो सरदार हुआ उहो बि अल्लाह जो महबूब सिलसिलो मथे खणंदो हल सोणो अबा पीरनि जो पीर अब्दुल कादिर जीलानी पाण सभिनीनि पीरनि जो मुर्शिद आहे त सोणे अब्दुल कादिर जीलानी जो बि मुर्शिद आहे या न आहे जो आहे या न आहे हज़रत सैयदना अबू सईद मुखर्रमी रहमतुल्लाह अलैहि सदर उस्ताद बवा सदर मुर्शिद बवा वो हज़रत अबू सईद मुखर्रमी बि अल्लाह जो महबूब अल्लाह जे प्यारनि मंझां बा इहो सिलसिलो मथे खणंदो वञ हलंदो वञ इन सिलसिलनि में तोखे बुज़ुर्ग मिलंदा इमाम बुखारी मिलंदो इमाम मुस्लिम मिलंदो हज़रत इब्न माजा मिलंदो इमाम नसाई मिलंदो हज़रत अबू दाऊद मिलंदो इते तोखे सभु महबूब मिलंदा वरी जे मथे हलंदो हल मथे हलंदो हल त कसम खुदा जो मुंहिंजे महबूब जे असहाबनि जी लिस्ट शुरू थिए कसम अल्लाह जो क़ुरान पाक में अल्लाह पाण आयत नाज़िल फरमाए ऐलान करे छॾियो त मां मुहम्मद करीम जे असहाब अल्लाह जन्नत वाजिब करे छॾी उन ते त कंहिंखे इख़्तिलाफ़ आहे कोन सिवाइ उन जे जेको क़ुरान नथो मञे
जेको कुरान जो मुनकिर आहे उहो सहाबी जो मुनकिर आहे, जेको सहाबीअ जो मुनकिर आहे उहो कुरान जो मुनकिर आहे। ॻाल्हि सम्झो था अलाए कोन था सम्झो? इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झणी पवंदी ऐं इहा ॻाल्हि ज़हन में तव्हांखे विहारणी पवंदी। बन्ने सोरण ते जेको तोसां न ठहे उन सां ठही हूं ई कोन, जहिड़ा जटा फदा फसाद ठरी वारी कोरट भरी पई। पाणीअ जो गिलास न पुछियईं, चांहि न पीआरी, मुड़ुस जे मुंहं में घुंड मूंखे चांहि न पीआरी। हथ को चङी तरह रश में न ॾेई सघियो, दिलि में ख़्यालु आयो हथ त मूंखे कोन मिलियो सही, नफ़रत शुरू थी वई। गॾु चई बि सही फोटू कटराए, चई दादा मुंहिंजो कमु न आहे, मां तोसां केतिरा फोटू कटरायां, तोखे राज़ी कयां या हज़ारनि खे राज़ी कयां, मां सॼो ॾींहुं फोटुनि में हूंदुसि। हिते बि दिलि में पैदा थी पई ॻाल्हि, यार छो मूंसां फोटू न कटराई? लॻे थो मुड़ुसु लही थो करे, अले तकबुर थो करे, अले नख़रो थो करे। न मुंहिंजा भाउ अज़ीज़, इहे ज़माने जा कम अथई। बन्ने तां चिड़ी, चांहि जे कोप तां चिड़ी, खीर जे वटे तां चिड़ी, ज़माने जे कमनि तां हिक ॿिए सां नाराज़ थी पई। भाउ अथई, अज़ीज़ अथई, सौट अथई, मिट अथई, माइट अथई, उन्हनि जे मथां तुंहिंजा केस, उन्हनि जा तुंहिंजे मथां केस। इहे ज़माने जा मसइला आहिनि। तव्हां मां कंहिंखे कोन थो चवां जेको चए यार मां वारे केस जी ख़बर साईं खे कीअं पई। न, मां ज़माने जी आम ॻाल्हि थो कयां। इहो असांजो हाल आहे। हेॾा निहार जा ज़माने खां चिड़ी थो, दोस्ती खां चिड़ी थो। मुंहिंजो मुर्शिद सुहिणो हज़रत सैयद सूर्य बादशाह फरमाईंदो आहे त कुल ज़माने जूं कावड़ियूं ऐं कुल ज़माने जी गैरत जा मसइला पोहन दीन पारे आहे। नारो न हणो त ख़ैर आहे, पर ॻाल्हि सम्झो। नारो बि हणबो, जलबो कोन, पर ईअं न थिए जो मूं वारा लफ़्ज़ नारे में तो को विसरी वञे। ॻाल्हि यादि रखजांइ। अबा ज़माने जी गैरत ये वॾा लफ़्ज़ आहिनि, सम्झो था अल्हम्दुलिल्लाह गैरतमंद आहियूं। अबा ईमान वारा गैरतमंद आहियूं न, अल्हम्दुलिल्लाह हर सुनी गैरतमंद आहे। सम्झो ॻाल्हि खे, इन में नंगनि जी गैरत अची वई थी से सूर्य बादशाह जा अखर थोरा माना वधीक। हाणे फरमाईंदा नंगनि जी गैरत बि को आहे, दंगनि जी गैरत बि को आहे, परे परे गैरत आहे त मुस्तफ़ा करीम जे दीन जी गैरत आहे। जंहिंखे दीन ते गैरत न आहे उहो दंगनि नंगनि ते गैरत करे छा कंदो? जेको मुंहिंजे महबूब जे असहाबनि खे नथो मञे, भले उॾरंदो अचे, उनखे थुक बि कान हणबी। महबूब जे असहाबनि जो शान वॾो आहे। सम्झो था अलाए कोन था सम्झो? इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झणी पवंदी। पंहिंजे ज़हन में फदे फसाद जा असां कायल कोन आहियूं, छो त असीं आहियूं अहले सुन्नत व जमात वारा, ऐं अहले सुन्नत व जमात वारा पुरअमन आहिनि। महबूब जे असहाबनि सां बि मुहबत कंदा आहिनि, महबूब जे अहल बैतनि सां बि मुहबत कंदा आहिनि, हबीब अकरम जे उम्मत जे वलियनि सां बि मुहबत कंदा आहिनि। अॼु हिन जॻह ते अचण वारा हथ खणी मूंखे ॿुधाए, तूं सभिनी असहाबनि सां मुहबत कंदो आहीं या न? सभिनी जो अदब कंदो आहीं या न? माशाअल्लाह। हाणे वरी मां तव्हांखां पुछां, मथां अॻिते ॻाल्हि अधूरी रहिजी वञे तो सुबुह तोखे वटि त ॾिठी मौलवी साहिब अधड़ ॻाल्हि कई, बाक़ी ॻाल्हि कान कई। मां अधु ॻाल्हि अदा कंदो कोन, ॻाल्हि सॼी कंदुसि। हाणे महबूब जे सभिनी असहाबनि सां त मुहबत कंदा आहियो, ॾियो ख़बर महबूब जे अहल बैतनि सां बि मुहबत कंदा हुया। कंदा आहियो? पर हाणे तव्हां आहियो ॿाराड़ी जा माण्हू, तव्हांखे इहो सम्झाइण लाइ असां चयो असहाब ऐं अहल बैत। ॻाल्हि सम्झिजो, जुदा करे सम्झायोसीं। पर हक़ीक़त में जेके महबूब जा अज़ीज़ अकारिब जिन कलमो भरियो उहे असहाबी आहिनि। छा आहिनि उहे? अबा इमाम हसन साईं असहाब आहे या न? सोनो इमाम हुसैन असहाब आहे या न? सोनो अली शेर खुदा साहबी आहे या न? अम्मा खातून जन्नत असहाबियाणी आहे या न?
पर इहो तोखे सम्झाइण लाइ था चऊं छो त इर्द गिर्द जा चांहि जा कोप तो पाड़े में मथां घणा पीता हुजनि कचहरी तो कई हुजे वरी ज़मानो आहे मथां काॾे साओ शरबत पीअण बि वियो हुजे त पोइ मथां तुंहिंजे दिमाग़ में कन में का ॻाल्हि कई विधी हुजे न बाबा असाब और हा अहल बैत और हा हो हा दर वारा हे हा घर वारा तो चरियो थियो आहे चरियो तुंहिंजो दिमाग़ कमु करे ई कोन थो जंहिंखां संग वठिबो आहे उहो बि मिट हूंदो आहे जंहिंखे संग ॾिबो आहे उहो बि मिट हूंदो आहे अबू बकर ऐं उमर साईं खां महबूब संग वरिता उस्मान ऐं अलीअ खे महबूब संग ॾिनो अब आज मुसंग वठबो आहे मिठो हूंदो आहे या न हूंदो आहे कोन्हे तव्हां वटि मिठो राजण में कोन्हे शरण में भला मिठो आहे जेको संग वरतो आहे हा बाबा मंगरिया फ़कीर वेठा आहिनि मंगरियो तव्हां में बि आहे ॿियो खोड़ ज़ातियूं माशाअल्लाह हिते वेठी हूंदियूं सभिनी जा नाला कोन खणी सघंदुसि पर मां तव्हां खां पुछां थो जे संग मिट खां वठबो आहे पराई खां पर जे अॻे मिट न बि हुजे संग वरतोसीं त मिट थियो या न थियो न त पोइ मुंहिंजे महबूब अकरम मां इहा सवली ॻाल्हि कई आहे जेका तोखे सम्झ में अचे न त मां तोखे घणे करे ॿुधायां त मुंहिंजे महबूब जो मथे ॾाढो ऐं अबू बकर सिद्दीक़ जो ॾाढो साॻियो आहे उमर फारूक जो ॾाढो ऐं मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं जो ॾाढो मथे पीढ़ियूं ॻंढींदो वञे साॻियो आहे पर तव्हांखे सम्झाइण लाइ मां इहा ॻाल्हि थो अर्ज़ु कयां मुंहिंजा भाउ अज़ीज़ दोस्त मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू बकर सिद्दीक़ खां पंहिंजी न्याणी वरिती हज़रत उमर साईं खां पंहिंजी न्याणी वरिती ऐं उस्मान सोणे खे हिक न महबूब पंहिंजा ॿ नूर ॾिना ये मौलवी वेचारा बंद आहिनि जेके कमरो बि बंदि अकुल बि बंदि दिमाग़ बि बंदि अॻिते सम्झी वञे इन्हनि खां पुछो त ख़बर नबी साईं नूर आहे न बशर अथनि वरी नऊज़ बिल्लाह बशर बुझी असां जहिड़ो आहे ईअं था चवनि पुछे दे ख़बर उस्मान खे छा चवंदा आहिनि सोणे उस्मान खे चई सोणे उस्मान खे चवंदा आहिनि ज़ुन्नूरैन ऐं हाणे त माशाअल्लाह वाह जो कमु थी पियो आहे अॻे असां जुलूस कढंदासीं मीलाद जो मौलवी थींदा छिता पर हाणे शीयनि जे ज़िद में इहे साॻा मौलवी पाण बि चवनि था असहाबनि जो जुलूस था कढूं असहाबनि जी मोकल जो ॾियारो थिए पहिरीं बार मथे हज़रत उमर जे लाइ मोकल कयो चोड़े चंडरा जेकॾहिं असहाबे रसूल जो जुलूस कढिजे उन्हनि जे शान लाइ त जाइज़ आहे मां उनखे नाजाइज़ नथो चवां त उन्हनि असहाबनि जे सरदार ऐं 1.25 लख नबियुनि जे पगदार मुहम्मद मुस्तफ़ा जे मीलाद जो जुलूस छो सम्झव या कोन सम्झव दावत ॾियनि माशाअल्लाह ॻाल्हि खुली आहे मौलवी साहिब जेको मौज़ू ठही आयो आहे महीनो अॻु ई चवे त मीलाद में अचिजो अचिबो कोन अचिबो इहा इहो हथ न मथे कयो हथ वेठो मथे कयो पक ते जेको न अची सघे हुनजो ख़ैर आहे साईं अब्दुल नबी चवे थो जमायत खे ॿुधायूं वञो बाबा महबूब जे मीलाद वारो जुलूस थींदो हुन में शिरकत कबी इंशाअल्लाह ताला दिलि खोले कबी अहिड़नि माण्हुनि खां पुछिबो त महबूब जो सहाबी हज़रत उस्मान उनखे छा चइबो आहे चइबो आहे ज़ुन्नूरैन माना छा आहे ज़ू जी माना वारो नूरैन माना ॿ नूर माना थी टोटल 2 नूरनि वारो साईं छो चयूं उस्मान सोणे खे ज़ुन्नूरैन जी महबूब पंहिंजा 2 नूर बीबी उम्मे कुलसूम ऐं बीबी सैयदा रुक़ैया इहे महबूब अकरम उनखे पंहिंजे निकाह में महबूब अता फरमायो उस्मान साईं जे निकाह में त मिलियसि 2 नूर त उस्मान थियो 2 नूरनि वारो मौलवी खे हथ विझजां काराई में हथ में पक सां त मौलवी हथ न छॾाइजां जे उन्हनि न्याणियुनि कोई 2 न्याणियूं नूर त उन्हनि जो अबो बि त नूर नाला नूर थियो न 2 न्याणियूं नूर अबो नूर नाला नूर न आहे पर हाणे छा कनि वीचारा बुग़्ज़ त ज़ाहिर थींदो काथे त ज़ाहिर थींदो भले ढकिजे हवा गंद जे मथां किरप्टी जे मथां घणाई गुल रखियसि मथां काटन रखियसि रेशम रखियसि कपिड़ा हले कहिड़ा कहिड़ा उहे सभु रखेसि पाणी मथां लाहेसि छिमकार करेसि
पर यार वेझो ईंदे त ख़बर पइजी वेंदई न त किरप्टी या गुल को बि असर कोन कयो। ये भले ढकिया वरतन, भले छा बि चवनि, न न न मीलाद बेलाला सहियारी बेलाला भले चवंदा वरतन, मता तूं भुलियो हां, न न ये बगड़ अथई बगड़, ये रिट जी खल में लिका था वरतन। असांखे अल्लाह अखियूं ॾिनियूं, असां सजण बि सुञाणींदा आहियूं त दुश्मन बि सुञाणींदा। इहा आहे या न बाबा? ॾींहुं हिते हाणे मां हिकिड़ो ॿियो मसइलो यादि अची वियो, उहो ॿुधायां। बाबा बूब जूं न्याणियूं घणियूं? चओ त थियनि चार। ॻाल्हाईंदा हलो। चार। घणियूं न्याणियूं? मुंहिंजे महबूब जी हिक न्याणी जो इस्म पाक आहे सैयदा फातिमा। एक न्याणी जो इस्म पाक आहे, समझो शरीयत सीरत जो मसइलो आहे, यादि कजो। ई न्याणी जो नंबर कोन थो ॿुधायां, मथां जो वरी साहब नंबर कीअं शुरू कयो आहे, नंबर वार कोन थो ॿुधायां। एक न्याणी जो इस्म पाक आहे सैयदा फातिमा, एक न्याणी जो नालो आहे इस्म पाक आहे सैयदा ज़ैनब, एक न्याणी जो इस्म पाक आहे सैयदा रुक़ैया। चौथी न्याणी जो इस्म पाक छा आहे? इजाज़त तव्हांखे चओ। हाँ इहो नालो न आहे, इहा त कुनियत आहे। मुंहिंजी कुनियत वासी अबुल बरकात उस्तादनि रखी आहे। हज़रत साईं मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैहि सोनो शेर मुस्तफ़ा क़िबला मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी जेको सुञाणे सो सुभान अल्लाह। साईं जी कुनियत वा अबुल फज़ल, यो अरबन जो तरीक़ो आहे, ऐं मुस्तफ़ा जी सुन्नत वा। मुंहिंजे महबूब जी कुनियत वा अबुल कासिम, महबूब मदीने वारे साईं जी कुनियत। हज़रत आदम जी कुनियत वा अबू मुहम्मद, अबुल बशर लक़ब सैयदना आदम अलैहिस्सलाम जी। अदा तवज्जो आहे तव्हांजी? कान्हे तवज्जो? सोना दंद न कढो। बच्चा जंहिंखे तकीर न ॿुधणी आहे उथी वञे थो। मां वांदो कोन्या जो राति पहुतो आहियां एयरपोर्ट ते, सुतो ई न आहियां, तोॾे हलियो आहियो आहियां। ॾींगरनि ते अटो न हारबो आहे, सियाणो थी। मां मशीन जो कोन्या चयनि, मूंखे निंड करणी, आराम करणो। तवज्जो आहे? सुभान अल्लाह ज़ोर सां। न ॿुधो थकिजी पओ त ख़ैर आहे, मां ॿधी विहारिया, उथी हलियो पासे ते। मनो आहे? सुभान अल्लाह ज़ोर सां। त इहे कुनियत वा या सुन्नत वा मुंहिंजा भाउ अज़ीज़ रखिजी आहे। अरब सगोरा रखंदा, असां वरी छा कंदा आहियूं? वली मोहम्मद खे चवंदा आहियूं वल्लू, नूर मोहम्मद खे छा चवंदा आहियूं? नूरू। ईअं न वा नाला बिगाड़ींदा आहियूं। अरब सगोरा नालो बिगाड़ींदा कोन्हनि, अञा लक़ब रखंदा आहिनि त जीअं सॾण में सवलो थिए, अदब हुजे, एतिराम हुजे। हाणे इहे थियूं कुनियतूं अबुल कासिम महबूब जी, हज़रत आदम जी अबू मुहम्मद, अबुल बशर लक़बा या अबुल बशर कुनियत बि चओ तव्हां, उहा अलॻि ॻाल्हि आहे। बहरहाल मुख़्तलिफ़ कुनियतूं आहिनि, हर हिक जी अलॻि आहे। सुन्नत रखणु घुरिजे, भली ॻाल्हि आहे। हाणे सैयदा उम्मे कुलसूम रज़ियल्लाहु तआला अन्हा, तो बि यादि कयो नालो, तोखे बि ज़हन में वेठो, तुंहिंजो उहो ज़हन मां मौली साहब जो, तुंहिंजो असां मस मस त चार नाला यादि कया। मौली साहब तो चयो त इहो बि नालो न आहे। मां ॻाल्हि इहा इन करे थो कयां त तव्हांखे मूंखे पैगाम ॾियणो आहे ऐं ॻाल्हि यादि कराइणी आहे। इन करे हिनखे हेॾो होॾो वट पियो ॾियां, घुमायां पियो त ॻाल्हि ज़हन में वेहे। तव्हां मां केरु चए त बोली साहब ॻाल्हि खुटाए, भला उम्मे कुलसूम आहे, कुनियत इस्म पाक छा आहे? इहा ई त ॻाल्हि ॿुधाइणी आहे। हाणे तवज्जो फरमाइजो ऐं ॻाल्हि ॿुधजो। मुंहिंजे महबूब जी हिक न्याणी सैयदा ज़ैनब, ॿी न्याणी मुंहिंजे महबूब जी सैयदा रुक़ैया, ऐं टी न्याणी ॿुधायां थो तरतीबन। मुंहिंजे महबूब जी न्याणी सैयदा फातिमा, चौथी न्याणी सैयदा उम्मे कुलसूम। उन जो इस्म पाक मुंहिंजे महबूब पंहिंजे अमड़ जे नाले ते आमिना रखियो। सुभान अल्लाह ज़ोर सां। वो तोखे चवनि असां कान ॿुधी आहे, चइजां त बाबा अॼु ॿुधी अथई शाहपुर पहुची अच त मौली साहब किताब तोखे पाण ॾेखारींदो। हाणे हेॾा निहार जा मूंखे मसइलो तोखे हिन मां सम्झाइणो आहे, तोखे ॿुधाइणो आहे।
अब आपको नऊज़ बिल्ला काफर जो नालो पाजी औलाद ते रखंदो न, काफर जो नालो औलाद ते न रखबो आ। ओ उहे चंडरा जेके चवंदा हन त महबूब जी अमड़ साण कलमो कोन भरियो हो, असां त इन दलील खां सवाब चऊं था त महबूब जी अमड़ ऐं अबो अल्हम्दुलिल्लाह ईमान वारा हन। पर उनखे चओ अकुल कर महबूब पंहिंजी न्याणी जो इस्म पाक पंहिंजी अमड़ आमिना जे नाले ते रखी तो जड़े चंड्रे खे ॿुधाए छॾियो त मुंहिंजी अमड़ जे सदके त सॼे जहान खे ईमान मिलियो आहे। महबूब जी न्याणी सैयदा उम्मे कुलसूम जो इस्म शे हवालो मूं वटि पियो आहे। मौलविन न पढ़ियो हुजे त मौलविन जो किताब सां ताल्लुक वियो आहे। घटि जी पढ़नि ई कोन था, चवंदा असां पढ़ी छा कंदासीं, पढ़ण में मथे जो सूर लॻंदो, टाइम लॻंदो, पढ़णु घुरिजे। इहो किताब में लिखियो पियो आहे। लिहाज़ा अदा को बंद वारो बिस्तरे बंद वारो इहो बि वीचारो कूड़ो ऐं बीहारे करे पिटका ऐं कुटका करण वारो उहो बि कूड़ो। असांजो ॿिन्हिनि सां ताल्लुक कोन्हे, असांजो ताल्लुक जमायत सां आहे। या रसूल अल्लाह हक़ चार यार चवण वारो दुआ कंदो कर त अल्लाह ताला इन सचे अकीदे ते जीआरे ऐं इन ई सचे अकीदे ते अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे मौत नसीब फरमाए। अल्लाह ताला तव्हां सां ते महिरबानी फरमाई आहे। अल्लाह महिरबान आहे, रुगो महिरबानी फरमाए जा, पंहिंजे पाण खे संभालजा। अॼुकल्ह माण्हू तोखे चवंदा, तोखे ॿुधण में ईंदो यार मौलविन त इहो मसइलो ॿुधायो ई कोन्हे, अहिड़े खे चइजां त तूं जुमे वारे ॾींहुं ईंदो ई तॾहिं हा जॾहिं मौलवी साहिब ख़ुतबे लाइ लठ खणी अल्हम्दुलिल्लाह शुरू कंदो आहे, ओड़ी महिल बि तूं भॼंदो ईंदो आहे, पाछा पुॼींदो अची करे और जुतनि वारी जाइ ते निमाज़ पढ़ियो भॻो हलियो वेंदो आहे, सलाम मौलवी साहिब मस वराईंदो आहे, तूं निकितो हलियो वेंदो आहे। तो तकीर ॿुधी किथे आहे, कॾहिं आलिम सां वेठो कॾहिं आहे जो तूं चवे थो त मौलविन असांखे कोन ॿुधायो आहे। अचु वेह अल्लाह वारनि वटि तोखे ॿुधाइनि दीन छा हूंदो आहे। जेको वेठो ई न आहे, जेको चए थो त मौलवी लिकाइनि था, हुनखे चओ तूं घणनि मौलविन सां वेठो आहे। 5 वक्त निमाज़ पढ़ंदो आहे, जुमो पढ़ंदो आहे, कहिड़े आलिम जी सोबत इख्तियार कई अथई जो यूनिवर्सिटियुनि में वञी करे ज़हन दिमाग़ तुंहिंजो ख़राब थियो आहे। पर अदा जेकॾहिं का फेक शइ तो ॾिठी, कूड़ी शइ तो ॾिठी, तो पंहिंजे ज़हन जे मुताबिक़ उनखे पंहिंजो बणायो सरबराह, ॾोह मुंहिंजो कोन थियो, तो कोन सम्झो हो। अचु त मां तोखे पंहिंजे मुर्शिद सोणे हज़रत सैयदना सिबगतुल्लाह शाह तजर घणी खां पुछी ॿुधायां त पीर कंहिंखे चइबो। लच थी वई न, पीर हेड़ा पीर हेड़ा पीर हेड़ा, बाबा कूड़ो पीर आहे, सचो जेको आहे उहो पीर आहे, पर पीर चइबो कंहिंखे आहे, पीर हूंदो छा आहे। अबा लॻे थो चिड़ी पिया था। या ध्यानु अथव, अलाए गुम थी आओ, सफ़ाई वठिजी आओ, जकड़जी आओ, और असां था ॿुधो न, हा ॿुधो त तव्हां ईअं छो था चओ। बाबा मां त कुझु चयो आहे त बाबा हे बाबा ताड़ी खे सुबुह सां उथी बसि ईअं हैनल पटी वल पधर करे हमरा अची पहुचे, राति जो अमड़ जे विच ते सुतो सुम्हे वञी ज़ाल मुड़ुस सुम्हनि, छोरो सुतो पियो हथ वणे त ख़बर ई कान थी पई अमड़ हले पोइ ताड़ी हुन माई खे बि कान्हे न, भाई खे बि कान्हे। माखऊं त कोन पुछियो, तूं आलिम वटि त वई, तूं आलिम वटि वञी हा, तूं आलिम खां पुछी हा त पीर केरु हूंदो आहे। तूं आलिम वटि वञी हा, आलिम खां पुछी हा त सही पीर तरीक़त चइबो कंहिंखे आहे। हा जेकॾहिं मां तोसां ॿुधाइण में ठगी कयां, मां तोखे ग़लति गाइड कयां ऐं पोइ तूं चई सघीं थो त मौलवी साहिब तो मूं सां कई ठगी, तो मूंखे चयो त साईं जेको व्याज वठे उहो पीर आहे, जेको ज़िना करे उहो पीर आहे, जेको शराब पीए उहो पीर आहे, जेको माण्हुनि जा हक़ खाईंदो वरिते उहो पीर आहे, जेको शरीयत पाक जी मुखालफ़त करे उहो पीर आहे, जेको अहले सुन्नत जो अक़ीदो छॾे उहो पीर आहे। जेकॾहिं मां ईअं तोखे चवां हा, तोखे जो मतिलबु आहे जेको पुछण वारो आहे उहो, जेकॾहिं मां हुनखे ईअं चवां हा त पोइ त मूंखे चवे हा मौलवी साहिब क़ुर जे मुखालिफ़ आहे, हदीस पाक जे मुखालिफ़ आहे, हे त मां छा चयो आहे। पर मां त इहा चई कान्हे ॻाल्हि, उहो चंडरा कन खोले करे ॿुधो, अल्लाह वारनि ते ज़ुबान न खोलजां, कूड़नि सां असांजो ताल्लुक आहे कोन, बाक़ी अल्लाह वारनि ते जेका ज़ुबान खुलंदी उन ज़ुबान खे छिके कढंदासीं। मुतफ़िक़ आहियो या न? हाणे ॿुध त पीर आहे केरु,
ज़ाहिर आहे अगले खे सम्झाइबो त रहे जॾहिं ख़बर पए त पीर आहे छा। अच त मां तोखे कंहिंखां पुछी ॿुधायां, कंहिंखां पुछी ॿुधायां, तजर वारे खां पुछी ॿुधायां, पीरनि जे पीर खां पुछी। जेकॾहिं हिते मां इन में पवां न त पीर केरु आहे, पीर केरु आहे। रमज़ान मुबारक में उर्दूअ में मुंहिंजो हिकिड़ो प्रोग्राम आहे कराचीअ में मां कयो हो, उहो सॼो तव्हां त ॿुधो हले न, पर मां तव्हांखे अर्ज़ु कयां भला सिंधी में त ॿुधो, असां बयान कयूं पिया, असां ॿुधायो आहे हरदम। उन में मां घटि में घटि के 10 अल्लाह जे प्यारनि वलीअनि जा उहे कौल उहा तारीफ़ ॿुधाई आहे त बाबा बुज़ुर्ग पीर केरु थींदो आहे, बुज़ुर्ग पीर चइबो कंहिंखे आहे, उहे मां हुन में बयान कयां। पर हाणे वक़्तु कोन्हे, उन वक़्त जी नज़ाकत जे एतबार सां मूंखे तव्हांजी ख़िदमत में पंहिंजो मौज़ू पूरो करणो आहे, उन जे मुताबिक़ मां अर्ज़ु कयां। हाणे सलात पढ़ंदा हलो, अच त ॿुधाए पीर छा आहे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हथ मथे करे सुभान अल्लाह बोलंदा, अञा हथ मथे करे ज़ोर सां मुंहिंजे महबूब जा परवाना हो। अच त मां हज़रत सैयदना इस्म छा आहे तजर वारे जो, सैयदना सिबगतुल्लाह शाह साहब जो सुभान अल्लाह। हज़रत पीर सैयदना सिबगतुल्लाह शाह इरशाद फरमायो आहे, किताब जो नालो खज़ानतुल मारिफत आहे, उन खज़ानतुल मारिफत किताब में इहा ॻाल्हि मौजूद आहे। हज़रत सैयदना सिबगतुल्लाह शाह इरशाद फरमायो आहे, पाण फरमाइनि था माण्हू चवंदा फिलाणो पीर आहे, माण्हू चवंदा फिलाणो बुज़ुर्ग आहे, पर पाण फरमाइनि था ओ फ़क़ीर मां सिबगतुल्लाह खां पुछो त पीर कंहिंखे चइबो आहे। फ़क़ीरनि अर्ज़ु कयो त क़िबला पीर कंहिंखे चइबो आहे। हज़रत सैयदना सिबगतुल्लाह शाह इरशाद फरमायो, पीर उनखे चइबो आहे जेको क़ुर्आन ते बि अमल कंदो आहे ऐं मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत ते बि अमल कंदो आहे। अल्लाह जे वलीअ जा अखर ई 2 मुख़्तसर सिट ई हिकिड़ी। पाण फरमाइनि था क़ुरान जा जेके अमर आहिनि माना हुकुम आहिनि उन्हनि ते हलंदो आहे, उन जे मथां अमल कंदो आहे। ऐं जेके हदीस ऐं क़ुरान में नवाही आहिनि माना मनो थियल शयूं आहिनि उन्हनि खां परे भॼंदो आहे। पाण फरमाइनि था माण्हू चवनि था त बाबा फिलाणो पीर आहे, फिलाणो पीर आहे। जेकॾहिं पीर तो पाण पंहिंजे हथ सां ठाहियो आहे, शरीयत जे मुताबिक़ तो न ठाहियो आहे, ॾोही तूं मौलवी खे गार न ॾे। मौलवी तोखे ॿुधाए थो त ॾाड़ीअ खे कोड़ण वारो वली न आहे, पीर न आहे, बुज़ुर्ग न आहे। आम का हुनजी ज़ात थी सघे थी, शर थी सघे थो, लगारी थी सघे थो, राजड़ थी सघे थो, सैयद बि ज़ात आहे, सैयद बि थी सघे थो। पर मुंहिंजा भाउ अज़ीज़ पीर बुज़ुर्ग थियण अञा ॿी ॻाल्हि आहे। मुंहिंजो मुर्शिद इहो साॻियो तजर वारो इरशाद फरमाईंदो आहे, पीर थियण अञा सवलो अथव। माना रस्मी माण्हुनि लाइ पाण फरमायो कीअं सवलो आहे क़िबला। पाण फरमायो ॻोठ पंहिंजो छॾे 4 खलीफ़ा चमचा पोयों लॻाए लठ हथ में खणे वञे पियो फ़क़ीर पीर सॾाए। माण्हुनि अर्ज़ु क़िबला पोइ छा? पाण फरमायो असुल ॻाल्हि इल्म आहे, मुहम्मदी शरीयत आहे, जेको इहो हासिल कंदो असुल बेड़ा हुन जा पार आहिनि। तजर वारो तो फरमाए त पीर इहो आहे जे क़ुरान ते अमल कयो, जे हदीस पाक ते अमल कयो। अच त मां तोखे हज़रत सैयदना सहल बिन अब्दुल्लाह तुस्तरी रहमतुल्लाह अलैह उन जी ॻाल्हि ॿुधायां। उहो तुस्तरी सुहिणो छा थो फरमाए, मुतक़द्दिमीन वलियन थिएव पका थिएव न पका थकलनि खे पिया तकीर ॿुधायो भला जेके न आहियो थकासे हथ मथे करे सुम्हायो। दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई, विया ॾुखनि जा ॾींहं मुंहिंजा घोट अरबी जी
ओ असां आशिकनि जी ईद थी वई दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई विया दुख जा ॾींहं मुंहिंजा घोट मदनी जी चेन तूं साईं अची हा केरु ही गोटा खणे हा केरु ही गोटा खणे हा चेन तूं साईं अची हा केरु ही गोटा खणे हा केरु ही गोटा खणे हा बख्श राय बदकारड़ा को झाकिन ऐं कारड़ा बख्श राय बदकारड़ा को झाकिन ऐं कारड़ा बस वियो लही दुख सीयो मुंहिंजा घोट अरबी जियो जी दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई विया दुख जा ॾींहं मुंहिंजा घोट अरबी जियो जी जियो जियो चवण ईंदो अथव कोन ईंदो अथव भला जे सॼी नात नाचे मुस्तफ़ा खे सॾु करणु सॼो मौलूद हर हिक खे यादि कोन ईंदो आहे न को हूंदो आहे भला घटि में घटि जियो जियो त चओ पर हिकु दफ़ो न चइजांइ ॿ दफ़ा चइजांइ ईअं चओ त मुंहिंजो सीनो बि ठरी पवे तुंहिंजो बि सीनो मदीनो थी पवे दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई विया दुख जा ॾींहं मुंहिंजा घोट मदनी जियो जियो अञा कोन सिखिया दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई विया दुख जा ॾींहं मुंहिंजा घोट अरबी जियो जियो हथ मथे करा कर दई दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई विया दुख जा ॾींहं मुंहिंजा घोट अरबी तुंहिंजी आमद सोण प्यारा बुत भजी थिया भोर सारा बुत भजी थिया भोर सारा तुंहिंजी आमद सोण प्यारा बुत भजी थिया भोर सारा बुत भजी थिया भोर सारा अहिड़ी कादिर कई सणाई कुफर जी थी वई तबाही अहिड़ी कादिर कई सणाई कुफर जी थी वई तबाही हो तो हलियो ही मुंहिंजा घोट अरबी जियो जियो दिल रुबा तुंहिंजी दीद थी वई विया दुख जा ॾींहं मुंहिंजा घोट मदनी जियो जियो हज़रत सैयद नौसाद बिन अब्दुल्लाह तुस्तरी रहमतुल्लाह तआला अलैह तमाम वॾो वली आहे वलीअ जी सफ़ में उनजो मक़ाम उस्ताद वारो आहे जीअं तुंहिंजी मुंहिंजी हिन सिंध में हिन ताज़े दौर में हज़रत सुहिणो सुल्तानुल वाइज़ीन क़िबला शेरे मुस्तफ़ा उस्तादनि जो बि उस्ताद आहे आलिमनि जो बि आलिम आहे सुभान अल्लाह माना पंहिंजे ज़माने में जेके उस्ताद आलिम मुफ्ती सबूरा मौजूद आहे मुंहिंजा इहे सभु अहले सुन्नत जा आलिम अखियुनि जो ठारनि पर वाह सोना छट वारा शाह मर्दां शाह तुंहिंजे फैज़ जो छंडो इन शर फ़क़ीर खे अहिड़ो अॾे छॾी जो कसम ख़ुदा जो मां पाण कोन थो चवां मां हिकिड़े वक़्त जे आलिम खां ॿुधो जेको हज़रत मुफ्ती साहिब खां 10-12 साल उमिरि में वॾो आहे ऐं अञा हयात आहे पाण फरमाए पियो ई 1000 आलिम वेठल हुजनि उन्हनि जे विच में अकेलो मुफ्ती अब्दुल रहीम वेठल हुजे त लॻंदो हो त गुलाब जो गुल हज़रत रोज़े वारे फरमायो आहे त मुरीद में कमाल जो कुझु बि आहे उहो असुल मुर्शिद जो मुरीद में जेको बि कमाल आहे उहो असुल कंहिंजो आहे चओ चओ कंहिंजो बि कमाल आहे मुर्शिद जो कमाल आहे ॿियो मुफ्ती अब्दुल रहीम फ़कीर फ़कीरनि जी औलाद आहे को अमीर कोन्हे को ॾोकड़नि वारो नाहे को पैसनि वारो नाहे को लख एकड़ बनीअ जो साहिब नाहे फ़कीर
बकरारनि जी औलाद फ़क़ीर नेक सालियत आहिनि पर बकरार ॿनी करण वारा अदा ऐब कोन्हे हिन में या का गार कान्हे शर्र मां फ़क़ीर जी ज़ात आहे सो राबाणी मां फ़क़ीर जो पाड़ो आहे इहो ऐब कोन्हे ज़ात लिकाइण बेवकूफ़ी आहे न को असां लिकायूं कमु किरतो असांजो छा आहे ये रिढूं चाढ़ण तव्हां शर नाराज़ न थिजो पर मां त यार चवां थो ये रिढूं चाढ़ण असांजो कमु आहे इहो ॿनी ॿारो खेत जो कमु करणु या खेती ॿाड़ी करणु इहो हक़ हिलाल हराम कोन था खाइनि हिलाल था खाइनि पर यार उनखे उहो मुर्शिद रोज़े वारे जी नज़र अहिड़ो नवाज़ियो जो मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी जिथे कदम रखे उते बातिल जी पाड़ पटे छॾे इहो कमाल सोणे रोज़े वारे जो आहे इहो कमाल सोणे छक वारे जो आहे ऐं तूं दुआ कर हिन मुआशिरे खे जे इन दरगाह तूं आलिमनि जी फैक्ट्री आहे आलिम पिया तयारु थियनि आलिम पिया निकिरनि हाफ़िज़ पिया तयारु थियनि हे फ़क़ीर तुंहिंजे साम्हूं वेठो आहे आलिम कोन्हे मां तव्हां बि बेल मां आहियां मां पाण खे आलिम सॾाइण जे आलिम नथो सम्झां पर मां तोखां पुछां थो हे तो मूंखे वेहारियो आहे हे सैयद सादात समुराही मुहबत कनि था यार शर त ॿिया बि हूंदा मुंहिंजा माइट हूंदा सौट हूंदा मासात हूंदा ॿिया मां बालोट हूंदा पुठाट हूंदा अदार हुननि जो ख़ानदान जी ॻाल्हि कोन्हे मुंहिंजे महबूब जे ख़ानदान जो शान वॾो आहे पर यादि रखजांइ मुंहिंजे महबूब जे ख़ानदान में सदाइण वारो जेकॾहिं महबूब जे तरीक़े तां छिड़ियो अॻे पहुचियो त पोइ यार उहो बि पंहिंजो ख़्याल पाण वञी करे हिन फ़क़ीर सिकंदरीअ सां जेकॾहिं के इहो सैयद सादात मुहबत कनि था इहो सदको दीन जो आहे मोहम्मद मुस्तफ़ा जे दर जी ख़ैरात आहे जेका फ़क़ीरनि खे मिली आहे तॾहिं सभु मुहबत कनि मां इहो महज़ तव्हांखे मिसाल ॾिनो आहे त जीअं हज़रत मुफ्ती साहिब हिन जो इहो मतिलबु कोन्हे त ॿिया कोन हा न मां ईअं कोन थो चवां पर ॿिया बि हुया पर यार गुलाब जो गुल आहे को चमेली आहे त को ॿियो गुल आहे त को ॿियो गुल आहे कंहिंमें कहिड़ी ख़ुशबू आहे कंहिंमें कहिड़ी ख़ुशबू आहे इहो छठ वारे हज़रत सैयद शाह मर्दा शाह जे फैज़ सां नवाज़ियल उनजे दर तां नवाज़ियल सोनो मुफ्ती साहिब तोखे सम्झ में तॾहिं ईंदी ॻाल्हि जो तूं अखियुनि सां पाण ॾिठो शेरे मुस्तफा जो जिंदाबाद शेरे मुस्तफा शेरे मुस्तफा शेरे मुस्तफा शेरे मुस्तफा रहमतुल्लाह अलैहि तव्हां ॾिठो तॾहिं मां मिसाल ॾिनो मतां चए त पीउ जो अॾाए अक़वा जे अहिड़े पीउ जी मां तारीफ़ कयां त बि ठीकु आहे इहा आहे या न मां उन्हनि मां कोन आहियां जेके चवंदा मां ॾाढा पढ़ाईंदा वरितनि न मां उन्हनि मां कोन आहियां मां जो कुझु आहियां जहिड़ो कसो कहिड़ो बि आहियां तुंहिंजे साम्हूं वेठो आहियां मां ॿुधायां थो रुॻो मुंहिंजो अबो कोन्हे मुंहिंजो उस्ताद वाजे मूंखे सबक़ क़ुर पाक जो बिस्मिल्लाह तारी हुन पाण पढ़ायो इहो हज़रत रोज़े वारे जो फैज़ आहे मां अर्ज़ पे कयो ॻाल्हि विसार जन ॻाल्हि यादि कजां जी आलिमनि में हिन दौर में तुंहिंजे सरवाण शेरे मुस्तफ़ा सुभान अल्लाह त वरी हज़रत सहल बिन अब्दुल्लाह तुस्तरी रहमतुल्लाह अलैहि ईअं पंहिंजे ज़माने में वलियनि में आलिमनि में उस्ताद आई ॻाल्हि सम्झ में हले न आई ओ ॻाल्हि किताबनि जी जे माण्हू विलोड़े पोइ कढिबो आहे मखण थोरो वठण करे पोइ तोखे चाणो ठाहे ॾियो आहे हाणे मानी ते कोसी ते रखेसि खाएसि पियो ठाहे इहे असां किताब 100-200 पढ़ी उमिरि त नंढी हूंदी हले घणी उमिरि थी अछा ॾाढ़ीअ में मां चयो बरातियूं हो जामो कर 3 किताब पढ़ त सुबुह ते ॾिस त कीअं थियो पिनियूं धवनी ईअं कंदो निंड नथी अचे फेरी थी अचे साईं तव्हां त जवान हो कोन सुभाणे लाइ करे जानता केर थो चवे सी पाण खे अल्हम्दुलिल्लाह तव्हां जवान हो न मतां चयो त मुफ्ती रात फतवा ॾींहुं जवान हो ॿी का पाणी होशियारी सां ख़्याल हिते जूं ॻाल्हियूं हिते ई सम्झिजो मतां चयो सिमोली साहिब ॻाल्हि के क्या त असां जवान आहियूं हाणे उहा ॻाल्हि ॿिए पासे वञे सुबुह ते वञी घर लठ फटे त बाबा साईं असांखे शादी करायो मौली साहिब इहा ॻाल्हि करेव मुंहिंजा भाउ अज़ीज़ मुंहिंजे अर्ज़ु करण जो फ़क़ति एतिरो मक़सदु आहे त तव्हां असां ॻाल्हि खे सम्झो हज़रत सहल बिन अब्दुल्लाह तुस्तरी सोचो सुभान अल्लाह हाणे
हज़रत सहल बिन अब्दुल अज़ीज़ सय्यद सिबगतुल्लाह शाह जी ॻाल्हि ॿुधई सोणे तजर गणी रहमतुल्लाह अलैहि जी पाण छा फरमायो जेको क़ुरान ते अमल फरमाए जेको सुन्नत ते अमल करे आमिल थे तामिल थे उहो आहे पीर। हज़रत सहल बिन अब्दुल्लाह तुस्तरी खां पुछियो क़िबला वली केरा पीर केरा मुफ्ती साहब फरमाईंदा तो जा वॾा वार ॾिठा कंठा गुलाबा ॾिठा 8 ॾींहं जेको नथो वेंचे न बि कोन थो लाहे धप थी अचेसि निमाज़ बि कोन थो पढ़े तो जो वञ साईं वॾो वली आहे अड़े हो वेंचे ई कोन थो चीसी वॾो पहुतल आहे जॾहिं हो त गुसल खाने ताईं कोन थो पहुची सघे अलाह बि किथां पहुचंदो अब गुसल खाने ताईं पहुचिया त वीचारो वेंचे आहे न जेको वुज़ू ई नथो सारे सघे तो पाण ठाहियो अहिड़े खे वली हाणे जेका गड़बड़ थी त तो ई तूं आले बंद हज़रत सहल बिन अब्दुल्लाह तुस्तरी खां पुछऊं क़िबला वली केरा पाण फरमायो वली उन खे चइबो आहे जंहिंजी तरबियत अल्लाह पाण कंदो आहे ऐं हो वरी अल्लाह जी इबादत हरगिज़ न छॾींदो आहे महबूब जे सुन्नत ते सदा अमल पेरा हूंदो आहे निगाह फरमाए पंहिंजी तरबियत वारी कर्म वारी उनखे तयार फरमाईंदो आहे पर वरी हे छॾींदो न आहे इबादत खे माना ॿई तरफ़ा ॻाल्हि हूंदी आहे रब जी महिरबानी बि शामिल आहे ऐं हू बि अल्लाह जी इबादत छॾींदो न आहे इहो हज़रत सैयदना सहल बिन अब्दुल्लाह तुस्तरी रहमतुल्लाह अलैहि इरशाद थो फरमाए ॿियो अल्लाह जो प्यारो वली अबा वलियनि सां मोहबत आहे या न आहे हुजण घुर्जे वलियनि जी मोहबत ईमान जी निशानी आहे उन खां पुछऊं त क़िबला वली कंहिंखे चइबो आहे उन सोणे छा इरशाद फरमायो पाण फरमायूं हुवल फानी फी हालिही वल बाक़ी फी मुशाहदतिल हक़ पाण फरमायूं त वली चइबो ई उनखे आहे जेको ज़माने जे कमनि खां त फानी हूंदो आहे पर रब जे मुशाहिदे में सदाई बाक़ी हूंदो आहे महबूब जी सुन्नत ते सदाई अमल करण वारो हूंदो आहे सहल बिन अब्दुल्लाह ये इरशाद फरमायो हज़रत तजर वारे ये इरशाद फरमायो मां फकीर तोखे ॿुधायो हाणे अच त तोखे आख़िरी मोहर हणी ठपो हणी ॿुधायां त पीर जो पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी छा थो फरमाए सैयदना गौसे आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु जो इरशाद छाहे पाण छा फरमायूं त पीर कंहिंखे चइबो आहे मां सैयदना गौसे आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु जी बारगाह में हाज़िर थियां अर्ज़ कयां कहिड़ो पीरान पीर उहो पीर जो पीर अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह तआला अन्हु जंहिंखे सॾु कर त अॼु बि सैयदना अब्दुल कादिर जीलानी सचे मुरीद जे सॾ में अॼु बि साणी आहे तूं चवे त मां सॼो पुॻो कोन तो थिए तूं चवे त मां हक़ लॻई कोन महिरबानी थींदो तो ते पाण खे जांच कमी कोन्हे आहे मतां ग़लती कई अथई जिन पंहिंजी कई कमाई चट कई छा चवंदा आहिनि सवलो जी खटर ढगी कहिड़ी खटर गऊं कहिड़ी जी जेका पंहिंजो खीरो हारे जी न खटर उहा जेका पंहिंजो त हारे पर पराओ बि हारे खटर उनखे चइबो आहे उहे जेके दिमाग़ अथई अल्लाह जे वलियनि जा दुश्मन इन्हनि जो पंहिंजो खीर ईमान वारो हारियल आहे थांव ठल हो आहे इहे चवनि था त हे ईमान ऐं खीर ऐं माखी खयूं छो था घुमनि इन्हनि जो बि थांव ख़ाली कयूं पर इनशाअल्लाह असां वारो थांव ख़ाली त कोन थींदो इनशाअल्लाह अञा टुबटार थींदो रहंदो अल्लाह जे वलीअ जे बारे में हा वली हुजे या ग़लती तुंहिंजी हूंदी जेकॾहिं कंहिं ॿिए खे तूं पंहिंजे दिमाग़ मुताबिक़ वली सम्झो शरीयत मुताबिक़ शरीयत जी नाराज़ीअ ते तो न तोरियो त ग़लती हिन में तुंहिंजी आहे हज़रत पीरान पीर रज़ी अल्लाह तआला अन्हु खां पुछूं त क़िबला पीर केरु आहे अखर थोरो ॻाल्हि घणी इन ते तक़ीर 3 कलाक कयां 4 कलाक कयां 5 कलाक कयां 6 कलाक कयां 24 कलाक कयां त बि घटि आहे पीरान पीर जी हिकु सिट आहे बस हाणे तव्हां हथ कढां थो तव्हां थकाओ बाबा टाइम त थी वियो आहे वरी मूंखे किथे ॿियो बाक़ी आहे नारे रिसालत हैदरी खिदमत में अर्ज़ कयां उनखे ॿुधो ऐं उन खां पोइ मां आयत जो मतिलबु मफ़हूम अॻिते मुकमल करे तव्हां खां इजाज़त वठां अब पीरान पीर जी जेको ॻाल्हि ॿुधण चाहे सलाद पढ़े सल्लल्लाहु अलैहि या
रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सोचो सुभान अल्लाह वल्लाह सैयदना अब्दुल कादिर जीलानी जी हुआ अरबीअ में जेको कौल आहे उहो ॿुधाए बरकत ख़ातिर उहो तर्जुमो कयो। सैयदना गौसे आज़म इरशाद फरमायो अल वलियो वलियो केरा मन तवालत अफ़आलुहु अलल मुवाफ़क़ह। सब जो सुभान हज़रत पीर इरशाद फरमायो वलियो उनखे चइबो आहे जंहिंजा सभु अमल महबूब जी शरीयत जे मुताबिक़ हुजनि। खत्म। हज़रत पीर इरशाद फरमायो अल वलियु मन तवालत अफ़आलुहु अलल मुवाफ़क़ह। वलियु उनखे चइबो आहे जंहिंजा कम कार उथणी वेहणी घुमण हलण सुम्हण उथण खाइण पीअण हर शइ पीर इरशाद था फरमाए जेकर उन जो महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे शरीयत पाक जे मुताबिक़ आहे। हज़रत पीर इरशाद फरमायो वलियो इहो आहे जे दाढ़ी ऐनल पट्टी वल पथर करे त वलियो नाहे, शरीयत जी मुखालफत करे त वलियो पीर बुजुर्ग नाहे, जेकॾहिं अहले सुन्नत जो तरीक़ो छॾे त वलियो नाहे, ज़िना करे त वलियो नाहे, चोरी करे त वलियो नाहे, जेकॾहिं गुनाह करे उन ते तॾजी करे बीहे थो त वलियो नाहे। जेको महबूब मदीने वारे जो दर छॾे ॿियो सभु कुझु थी सघे थो पर वलियो कॾहिं बि नथो थी सघे। वलियो चइबो ई उनखे आहे जेको मोहम्मद अरबीअ जी सुन्नत ते अमल कंदो आहे। हाणे असां माण्हुनि ठाहिया पंहिंजे हथ जा पीर, असां पंहिंजे ज़हन मुताबिक़ ठाहियो त हल बाबा साईं माशाअल्लाह जेकॾहिं गाॾी हूंदी साईं वटि 5 करोड़नि जी त वलियो मञींदोमांसि। इन जो मतलब आहे त पोइ जेके वॾा वॾा निभाड़ा माण्हू आहिनि उन्हनि वटि गाॾियूं त माशाअल्लाह 10 करोड़ जूं पहुंदियूं पोइ तूं उन्हनि खे वलियो सम्झंदे न तो त चयो त साईं हा वलियो हुनखे चवंदुसि जेको मूंखे नौकरी वठी ॾींदो। पोइ रोड ठाहिण वारा इहे नौकरियूं ॾियण वारा इहे त पोइ सभु वली हुजनि जो इहे बि नौकरियुनि जा आर्डर था मिलनि। इहे अदा तूं पंहिंजी सोच ते ठाहिया त वली उॾरंदो आहे उॾरी ॾेखारींदो आहे। मुंहिंजो मुर्शिद हज़रत रोज़े वारो सभु चओ सुभान अल्लाह। हज़रत रोज़े वारे पाण इरशाद फरमायो आहे पाण छा था इरशाद फरमाए मरबूदा शरीफ़ में ये लफ़्ज़ मौजूद आहिनि। हज़रत इमामुल आरिफ़ीन पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े देणी मां ताज़ो तव्हांजे इन तर में हर साल ईंदो आहियां टे पासे जलसो इन असांजे तालके में अचु वञु मुंहिंजी थिए थी। हितां जा तर ॾिसां थो हिते मां हज़रत रोज़े वारे जा मुरीद ॾिसां थो। मां बि पाण हिन भितनि जो रहवासी आहियां। इन्हनि भितनि ते असां रहिया आहियूं अल्हम्दुलिल्लाह। इहो असांजो इलाइक़ो आहे असांजो ॻोठ आहे पर हक़ीक़त मां तोखे ॿुधायां ओ थर पार कर हेतिरो जो नारो ओ नंगर पार कर ताईं ज़िले तालुके नंगर पार कर में आख़िरी ॻोठ आहे बाडर ते नालो खणा थो तव्हांजे राजड़ जो आहे चोटल में राजड़ वेठा। उन चोटल में मां हीअं तकरीर कंदो आहियां हीअं ऐं हे जेको शामियानो लॻल आहे इन जी परी भर हिंदुस्तान आहे ऐं ओॾे बि राजड़ वेठा आहिनि ॿई ॻोठ पाण में माइट। मां हिते वेही तकरीर कंदो आहियां परे भर वेही ॿुधंदा इंडिया वारा माना हितां वारा त मुंहिंजे हुई साम्हूं हूंदा हे परी घर छो ईंदा हे हिते वेही ॿुधंदा ओॾनि वारा विच ते बाडर आहे हू परियां ॿुधंदा। वरी जलसो ख़तम कयूं त वरी अॻिते वञूं उते वञी करे होरियां बि पंहिंजी पाक फौज अल्हम्दुलिल्लाह ज़िंदाबाद आहे उहे महिरबाननि उते वेंदा आहियूं साईं अचो वेझा थियूं परियों फ़क़ीर बीठा साईं दुआ कयो अल्हम्दुलिल्लाह उते दुआ बि घुरूं था उहे असां सां कचहरी कंदा। हर करण जो मुंहिंजो मक़सदु इहो आहे इहे थर इहे बर इहे घुमूं था पर यार जिथे वञूं था ॾिसूं था त रोज़े घणी रबर जी जमायत में निमाज़ बि आहे त रोज़ो बि आहे त ज़िक्र शरीफ़ बि आहे।
आज और रोज़े वारे जी जमात सुभान अल्लाह जंहिं निमाज़ छॾी जंहिं ज़िक्र छॾियो उन पंहिंजो दाज पाण विञाए पोइ न चवे त साईं मूंसां हीअं छो थियो पोइ हीअं छो थियो पोइ हीअं न थिए हा हीअं थिए हा न अदा न रोज़े वारे त तोखे लोली अहिड़ी ॾिनी जो हज़रत रोज़े वारो फरमाए थो 5 वक़्त निमाज़ पढ़ 2 वक़्त ज़िक्र कर थुल्ही मानी खा 2 सिरांदे कर सुम्ह मर त ख़बर पवई मोहम्मद राशिद अचे थो या नथो अचे पर कंडीशन आहे ज़हन में रखजांइ शर्त आहे कहिड़ो 5 वक़्त निमाज़ घणनि माण्हुनि पोइ सिट त यादि कई पर आहे शर्त विसारे छॾी समझो ना कोई सिर्फ याद रखियो रोज़े वारो वेठो आ नाराज़ न थिजो पर ॻाल्हि कभी शरीयत जी हक़ जी ॻाल्हि कभी जेका ॻाल्हि आयो आहे कभी कोई सिर्फ त यादि कयूं रोज़े वारो वेठो आहे हा वेठो आहे रोज़े वारे फरमायो निमाज़ न छॾजांइ रोज़े वारे फरमायो ज़िक्र न छॾजांइ रोज़े वारे फरमायो आले सुन्नत जो तब न छॾजांइ पोइ पाण फरमाए था त हा अहिड़े जो मां ज़िम्मेदार पाण वेठो आहियां छो त रोज़े वारे इरशाद फरमायो आहे जंहिं ज़िक्र छॾियो जंहिं निमाज़ छॾी उहो मुंहिंजो मुरीद आहे पढ़ियो अथव इहो अलाए कोन पढ़ंदव न छो जी मीठा हप हप कड़वा थू थू मिठे खे माण्हू हप हप करे खाईंदो आहे पर कौड़ी शइ हूंदी आहे चवंदो यार केरु खाए न मुंहिंजा भाउ ईअं न कजां पंहिंजो खीर न ज़ाया कजां पंहिंजे ईमान वारो थां इहो ठल्लो न कजां मां तोखे ठल्लो कोन थो चवां पर यार मां तोखे जाॻायां थो रोज़े वारे ज़िक्र जो सबक़ ॾिनो या न ला इलाहा Allah